अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां महबूब उमर जो। दोस्तों अॼु तव्हांखे हिकु अहिड़ी एप्लीकेशन जे बारे में ॿुधाइण वारो आहियां जंहिंसां तव्हां पंहिंजी यादुनि खे ताज़ो करे सघो था। मतिलबु त तव्हां पंहिंजी पुराणी चिचरियल फ़ोटोज़ खे नए सिर नओं करे सघो था। तव्हां कंहिं ब्लैक एंड वाइट फ़ोटो खे कलराइज़ करे सघो था। तव्हां पंहिंजे फ़ोटो खे कार्टून वग़ैरह में चेंज करे सघो था, पोर्ट्रेट ठाहे सघो था, वग़ैरह वग़ैरह काफ़ी कुझु। त पोइ हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआति कयूं। दोस्त, सभ खां पहिरीं हिन एप्लीकेशन खे तव्हां ओपन कंदो त तव्हांखे हिन टाइप जो इंटरफेस मिलंदो। हिते जेकॾहिं तव्हां मोर ते क्लिक कंदो त इनहेंस प्लस वीडियो इनहेंस डू स्ट्रेच पेंट आहे, पोर्टल आहे, स्टेच आहे, रेट्रो आहे, कलराइज़ आहे, ड्रामी आहे, ब्लिंक आहे, फेस मो आहे, एनिमेट आहे, ऐं उनखां अलावा स्लोमो, डिस्कवर वग़ैरह वग़ैरह काफ़ी सारी शयूं आहिनि। असां कुझु मोटन फीचर्स जे बारे में ॻाल्हाईंदासीं। पहिरियों जेको आहे इनहेंस, मतिलबु त तव्हांजी जेका चिचरियल फ़ोटो या पुराणी फ़ोटो आहे त उन में जेके पिक्सल्स खुटियल हूंदा आहिनि न, मिसाल तौरु नंढड़ी मोबाइल या कीपैड वारी मोबाइल सां निकितल तस्वीर हूंदी आहे त उहो तमामु नंढड़ी हूंदी आहे, उन में काफ़ी सारा पिक्सल्स मिस हूंदा आहिनि, खुटियल हूंदा आहिनि। त हीअ एप्लीकेशन AI जी मदद सां उन्हनि में उहो मिक्स पिक्सल्स फिल कंदी, उन्हनि में उहे पिक्सल्स भरे करे तव्हांखे हिकु वॾी ऐं ज़बरदस्त तस्वीर ठाहे ॾींदी। उन लाइ तव्हां इनहेंस ते क्लिक कयो ऐं हिन खे यूज़ कीअं कबो आहे हिन जो सॼो तरीक़ेकार हिते लिखियो पियो आहे, बिरल यूज़ इट। ऐं उनखां पोइ तव्हां पंहिंजी उहा तस्वीर खणो जेका तव्हां सम्झी सघो था त बेकार या बेसुरी आहे। हीअ उहा तस्वीर आहे जंहिंमें असां 2 ॼणा आहियूं, पर हीअ तस्वीर सही नाहे आहे। इनखे ऐं सही रिज़ल्ट में ॾिसणु चाहियां थो, तव्हांखे ज़ूम करे ॾेखारे थो वठां। हिन टाइप जी आहे। ओके, त असां हिते हिकु एड ॾिसंदासीं जेको थोरी देरि में प्ले थींदो ऐं मुंहिंजे ख़्याल में 30-35 सेकेंड जो एड हूंदो आहे। उनखे तव्हां जेसि ताईं न ॾिसंदो तेसि ताईं त पोइ हीअ एप्लीकेशन कमु ई कोन्ह कंदी। हिन खां अलावा हिन एप्लीकेशन जा एड तव्हां ख़तमु बि कराए सघो था। ऑफकोर्स उन्हनि जो जेका सवली सिंधी में चइजे त हिनखे तव्हां ख़रीद करे सघो था। दोस्तों, एड ख़तमु थियण खां पोइ हिते तव्हांखे 2 ऑप्शन मिलंदा। हिकिड़ो आहे वेट हीयर, ॿियो आहे चेक हिस्ट्री लेटर। मतिलबु त हींअर जेकॾहिं तव्हां इंतज़ारु कयो था त हिते क्लिक कयो, जेकॾहिं तव्हां बाद में पंहिंजी हिस्ट्री चेक कंदो तॾहिं हिते क्लिक करे सघो था। बहरहाल थोरी देरि वठंदी आहे, एॾो वॾो टाइम नाहे वठंदी, पर रिज़ल्ट तव्हांखे कमाल जी ॾींदी आहे। तव्हां ॾिसी वठो पाण। ऐं वॾी ॻाल्हि हिन में हिकु तमामु बहितरीनु ॻाल्हि मूंखे इहा लॻी त हीअ AI जी मदद सां ऑब्जेक्ट्स खे अलॻि अलॻि करे तव्हांजे साम्हूं कंदी आहे। त हिन में 3 फ़ोटू आहिनि, हेठि तव्हां ॾिसी सघो था त 3 फ़ोटू 3 फेस मूंखे नज़र अचनि पिया। मतिलबु त हर हिकु फेस खे हिन अलॻि अलॻि नमूने सां इनहेंस कयो आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था आफ्टर, हीअ आहे बिफोर, हीअ आहे आफ्टर। जेकॾहिं कंहिं हिकु फेस खे आउं क्लिक कंदुसि, तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे चहिरे खे केतिरो हुन साफ़ु कयो आहे। इहो बिफोर, हीअ आहे आफ्टर। फ़र्क़ु अचे पियो नज़र? न। जेकॾहिं असां दिलबर जो चहिरो ॾिसूं, तोकीर जो ॾिसूं, फ़र्क़ु अचे पियो? अहिड़े नमूने हिन में जेको ॿियो फीचर आहे उनखे असां यूज़ कंदासीं, उहो आहे कलराइज़ जो। जेको असां को ब्लैक एंड वाइट फ़ोटू खणी करे उनखे कलराइज़ कंदासीं। हिनखे इस्तेमालु करण जो तरीक़ो लिखियलु आहे जेको आम आहे। ऐं उनखां अलावा तव्हां हीअ वीडियो पूरी ज़रूरु ॾिसिजो जीअं तव्हां हिनखे सम्झी सघो त हिनखे डाउनलोड किथां करिणो आहे, इंस्टॉल कीअं करिणो आहे, इंस्टॉल करण खां पोइ इस्तेमालु कीअं करिणो आहे, बहरहाल वग़ैरह वग़ैरह सभु कुझु। ओके दोस्तों, हीअ उहा तस्वीर आहे जेका बिल्कुलु ब्लैक एंड वाइट में हू डाउनलोड कई आहे। ऐं हीअ तस्वीर असां कंदासीं कलराइज़। ओके, त हिते असांखे कुझु देरि इंतज़ारु करिणो पवंदो हुनजे प्रोसेस जे लाइ। उनखां पोइ हिकु एड ईंदो जेको यकीनन तव्हां त कोन ॾिसी सघंदो, छो त आउं स्किप करे छॾींदुसि। लोड़ींदो त आउं आहियां, तव्हांखे कहिड़ो क़दुरु। दोस्तों, जेसि ताईं हीअ एड हले पियो तेसि ताईं तव्हां घटि में घटि वीडियो खे लाइक करे वठो, महिरबानी यार। हा, इन तरह जी एप्लीकेशन्स ते तव्हां वीडियो ॾिसणु चाहियो था त कमेंट्स में उन एप्लीकेशन जो नालो लिखो। तव्हां सां को मसइलो पेश अचे पियो मोबाइल में, कंप्यूटर में, इंटरनेट में, कंहिं बि हवाले सां, तव्हां मूंखां उहो मसइलो सिधी तरह कमेंट बॉक्स में पुछी सघो था। काफ़ी टाइम थी वियोसि त रिज़ल्ट असांजे साम्हूं अची चुकी आहे जेका तव्हां ॾिसी सघो था। बिफोर आफ्टर ॾिसी सघो था।
हाणे हिन एप्लीकेशन खे कीअं ख़बर पई त हिननि खे कहिड़े कलर जा कपिड़ा पातल आहिनि, कहिड़े कलर जी ज्वैलरीज़ आहिनि, कहिड़े कलर जो कुर्तो पातल आहे वग़ैरह वग़ैरह सभु कुझु स्किन ट्यून ऐं हर चीज़ परफेक्ट आहे न। हिन ॻाल्हि ते त लाइक थिए थो। हा, हाणे असां अचूं था त हिन खे डाउनलोड किथां करियूं, हीअ एप्लीकेशन कहिड़ी आहे दोस्तो। हुन में ॿिया काफ़ी सारा फीचर आहिनि दोस्तो। हिन खे डाउनलोड करण जे लाइ तव्हां वञो प्ले स्टोर ते ऐं उते लिखो रिमेनी ऐं हिन खे काफ़ी सारा माण्हू ऑलरेडी डाउनलोड करे चुका आहिनि। तक़रीबन को 10 करोड़ माण्हू हुन खे इस्तेमालु कनि पिया। तक़रीबन करोड़ खनि माण्हू हुनखे ऑलरेडी इस्तेमालु कनि पिया। हिन जी तमामु भली रेटिंग आहे 4.5 जी। मतिलबु एतिरनि माण्हुनि हिन खे मतिलबु केतिरनि ई माण्हुनि हिन खे 5 तारा या 4 तारा ॾिना आहिनि, हिन खे पसंदि कयो आहे। सो हीअ एप्लीकेशन इस्तेमालु करण खां पहिरीं तव्हांखे साइन इन करणी पवंदी पंहिंजे गूगल अकाउंट सां या वरी फेसबुक अकाउंट सां या वरी कंहिं लोकल ईमेल सां, मतिलबु त टेम्प मेल वग़ैरह वग़ैरह। वधीक तव्हां होशियारु आहियो। उन खां अलावा हिन एप्लीकेशन में ॿिया खोड़ सारा, हिकु भेरो ज़रूरु इस्तेमालु कजो। ऐं तव्हांखे हीअ एप्लीकेशन कीअं लॻी मूंखे कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं मिला थो तव्हां सां अॻी वीडियो में, इन खां धमाकेदार वीडियो में, जंहिंमें आउं तव्हांखे शायदि इहो ई ॿुधाईंदुसि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे बारे में। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। ईंदड़ वीडियो बि तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जेकॾहिं को सुवाल आहे त कमेंट में ज़रूरु लिखो। हुन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे सभिनी दोस्तनि सां हींअर ई शेयर कयो। अॻी वीडियो जो इंतज़ारु कयो। मिला थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।